उनखे क़तल कयो थो वञे। जेकॾहिं प्लाट कंहिं सुठी जॻह ते आहे ऐं जेको उन्हनि जेको मंदरु या जेको आहे इबादतगाह या कम्यूनिटी हॉल कंहिं बहितर जॻह ते आहे ऐं क़ीमती कंहिं जॻह कंहिं क़ीमती प्लाट कंहिं लोकेशन वारी जॻह ते आहे त उन्हनि ते कब्ज़ो करे ऐं उन्हनि खे ख़ाली कराए उन्हनि खे वापसि कयो थो वञे। असीं सम्झूं था त हिन में जेको आहे त माना ज़ुल्म जबर आहे, हिंदुनि सां ज़्यादतियूं न थियणु खपनि। हिंदू बिरादरी जेका आहे उहे हितां जे असुल की रहाकी आहिनि, सिंध जा वारिस आहिनि ऐं उन सिंध जे वारसनि सां ज़ुल्म ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि। असीं ही जेकॾहिं ही कम्यूनिटी हॉल ख़ाली न करायो वियो ऐं जेको आहे त माना वारसनि खे न ॾिनो वियो त हिन एहतजाजनि जो सिलसिलो अॼु ही जेका हिंदू बिरादरी करे पई, यकीनन सुभाणे थी सघे थो सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे एहतजाजनि जो ऐलान करे ऐं हिन ज़ुल्म ज़्यादतीअ ख़िलाफ़ु मैदान अमल में अचे ऐं यकीनन अॼु बि जेको आहे त सिंध यूनाइटेड पार्टी मैदान अमल में आहे ऐं रहंदी। असां पुलिस खे ख़ासि तौर ते जेको आहे IG उतां जो आहे या जेको आहे DIG आहे या SSP आहे, असीं उनखे माना हीअ गुज़ारिश था कयूं त पंहिंजो किरदारु अदा कयो, ख़ुदा पंहिंजो किरदारु अदा कयो। हीअ जेको मज़लूमनि सां ज़ुल्म जबर आहे ॾिठो मयार ख़तमु कयो, छॾियो सियासी भर्तियुनि खे, सॼो उते MNA MPS जी जेको आहे त वांगार वणु ख़तमु कयो ऐं पंहिंजो जेको कमु आहे तव्हांजो किरदारु आहे उनखे जेको आहे त माना बहाल कयो ऐं ग़रीब माण्हुनि जो तहफ़ुज़ कयो। न त ॿी सूरत में हीअ थींदो त अॼु हीअ एहतजाज जेको हुन बालादस्त करप्ट गुंडा ऐं जेको आहे माफ़िया जे ख़िलाफ़ु आहे उहो सुभाणे खैरपुर पुलिस ख़िलाफ़ु बि थी सघे थो। जी सर।